दोस्तों, तजुर्बा ज़िंदगीअ में घणो कुझु सेखारींदा आहिनि। हिकु पोटीअ पंहिंजे ॾाॾे खे चयो त बाबा, कुझु अहिड़ो सेखारियो जेको ज़िंदगीअ भर कमु अचे ऐं उन में कुझु ख़ासि सबक़ु हुजे। उन ॾाॾे पंहिंजी पोटीअ खे चयो त उहो कुझु सिखण खां पहिरियां तव्हांखे कुझु अहिड़ो करिणो पवंदो जीअं माण्हू तव्हांजे तरफ़ तवजह ॾियनि। उन पोटीअ पंहिंजे ॾाॾे खां पुछियो त अहिड़ो छा करणु घुरिजे। ॿिए ॾींहं ते ॾाॾे पंहिंजी पोटीअ खे चयो त ॻोठ में वञ ऐं वञी ॻोठ वारनि खे ॿुधाए अचु त तुंहिंजे शतरमुर्ग 6 सोनहरी बल्कि सोना आना ॾिना आहिनि। उहा छोकिरी वई ॻोठ में ऐं सभिनी ॻोठ वारनि खे ॿुधाए आई त असांजे शतरमुर्ग 6 सोना आना ॾिना आहिनि ऐं असां करोड़पति बणजण वारा आहियूं। जॾहिं वापसि आई त उनजे घर इहो ॾिसण कोई बि कोन आयो। ॿिए ॾींहं ते ॾाॾे पंहिंजी पोटीअ खे ॿुधायो त अॼु वञ ॻोठ में ऐं ॻोठ वारनि खे ॿुधाए अचु त असांजा जेके 6 सोना आना हुया उहे चोर चोरी करे वियो आहे, जॾहिं त शतरमुर्ग खे मारे वियो आहे। जॾहिं इहा ॻाल्हि ॻोठ वारनि खे उन छोकिरीअ ॿुधाई त ॻोठ वारा फ़ौरन उनजे केतिरा ई माण्हू घर पहुची विया। छोकिरीअ पंहिंजे ॾाॾे खां पुछियो त इन ॻाल्हि जो राज़ छा आहे जो कल्ह जॾहिं मां पंहिंजी कामयाबीअ जी ॻाल्हि उन्हनि खे ॿुधाई त कोई बि न आयो, ऐं अॼु जॾहिं चोरीअ जी ऐं शतरमुर्ग जे मरण जी ॻाल्हि कई त केतिरा ई माण्हू पहुता आहिनि। ॾाॾे पंहिंजी पोटीअ खे चयो त माण्हू तव्हांजी कामयाबीअ खे कॾहिं बि पसंदि न कंदा। माण्हू हमेशह तव्हांजी वॾी कामयाबी खां पोइ तव्हांजी नाकामीअ जो इंतज़ारु कंदा आहिनि। सो दोस्तो, असांखे माण्हुनि जे रायनि जो, माण्हुनि जे ख़्याल जो, माण्हुनि जे ॻाल्हियुनि जे तरफ़, माण्हुनि जे सोच जे तरफ़ तवजह न करणु घुरिजे। असांखे पंहिंजी ज़िंदगीअ जी कामयाबीअ जे तरफ़ ऐं पंहिंजे मंज़िलुनि खे, पंहिंजे मक़सदनि खे हासिलात जे तरफ़ क़दम वधाइणु घुरिजे।